दोस्तों इहो जेको झड़ो मंसूर खान टारियो आहे, मंसूर खान कहिड़े क़िस्म सां इहो झड़ो टारे छॾींदो आहे। दोस्तों मंसूर खान अहिड़ो मिठो ॻाल्हाईंदो, ही मीर शाहनवाज़ खान बि चुप थी वेंदो। इन शाहनवाज़ यानी जाफ़र खे बि हू चुप कराए छॾींदो ऐं सॼी आवाम चुप करे वेंदी ऐं उनखे इहा ई ॻाल्हि कंदो त तव्हां जेको आहे मुंहिंजी ॻाल्हि एतबार कयो, फ़ैसिलो मूं कयो हुयो, इन शइ जो ज़ामिन मां आहियां। मीर जाफ़र खे चवंदो इन शइ तूं ज़ामिन न आहीं, न ई तूं फ़ैसिलो कयो आहे, तुंहिंजो को वास्तो न आहे, तूं हितां हलियो वञु, मां रहज़न ऐं ककर वारनि खे उन्हनि जी अमानत मां पाण वठी ॾींदुसि। अगरि इहो कमु मां न करे सघियुसि त हिननि जी भेण वापसि कराए ॾींदुसि। पोइ शाहनवाज़ खान वारा चवंदा आहिनि असां पोइना बीहूं था, तूं हिननि सां अलॻि मिल ऐं मसइलो हल कर। ऐं मुराद जेको आहे मंसूर खान खे एतबाद में वठी वेंदो आहे, सम्झाइण जी कोशिशि करे वेंदो आहे, मंसूर खान खे सिधी ॻाल्हि कंदो आहे हिकिड़े कुंड में वठी करे। मंसूर खान उन जी ॻाल्हि ते आमादा थी वेंदो आहे। पोइ हिकु ॾींहं जी टाइम जेको आहे वठंदो आहे। बहरहाल हू चवंदा आहिनि अगरि मंसूर चवंदो आहे हिकु ॾींहुं टाइम न मिलियो त बहरहाल तव्हांखे जेको आहे हिन जी भेण ककर जी वापसि कई वेंदी अगरि हीउ मसइलो हल न थी सघियो। इंशाअल्लाह हीउ मसइलो मां हल करे छॾींदुसि ऐं मीर जाफ़र खे चवंदो आहे तुंहिंजो को वास्तो न आहे, सॼी अवाम खे चवंदो आहे हिते खून ख़राबो नाहे करिणो। पोइ सभु मुड़ी वेंदा आहिनि ऐं सम्झी वेंदा आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे ड्रामे जो अचण वारी एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।